नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में खबर ॾींदा हलूं त ॼामशोरो पारां शहीद इनकलाबी मीर मुर्तज़ा भुट्टो जी वरसी पिण मल्हाई वई है, जंहिंमें ज़िले अॻवान समेत पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई है। जॾहिं त तकरीब खां पहिरीं शहीदनि जे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी भी कई वई है। वरसी तकरीब में पार्टी अॻवान सां गॾु शहर जा सियासी समाजी अॻवान ज़ाहिद बबर, NB खोसो, मोहम्मद कंबराणी, रफ़ीक भलाई, दीदार बुगियो ऐं ॿिया शरीक थिया, जिन मीर मुर्तज़ा भुट्टो जी ज़िंदगी ते रोशनी विधी। तकरीब के अगूणे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मजीद सियाल खिताब कंदे चयो त मीर मुर्तज़ा भुट्टो जूं कुर्बानियूं हमेशा याद रहंदियूं। संदसि चवणु हो त शहीद मुर्तज़ा भुट्टो अॼु बि अवाम जे दिलनि में मौजूद है। हिन वधीक चयो आहे त मीर मुर्तज़ा भुट्टो जो केस रीओपन करे संदसि कातिलनि खे कानून जे कटेड़े में आणी सख्त खां सख्त सज़ा ॾिनी वञे। तकरीब जे आख़िर में शामिल सभिनी मेहमाननि खे सवाब ख़ातिर नगर पिण करायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।